नसीराबाद ताल का रिपोर्टर ज़मीन हुसैन चांडियो। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे लेबर सेक्रेटरी ऐं समाजी अॻवान सिंगार नूनारी जे घर ते चढ़ाई ऐं खेसि जिबरी खंभे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि नूनारी मोहल्ले खां एहतिजाजी रैली कढी। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे आर्थर वाह जे पुल ते पहुती, जिते औरतूं मर्द ऐं ॿार धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि कामरेड गफ़ार ख़ान, निजी चन्ना, अदी आबदा चन्ना ऐं सिंगार नूनारी जी अमर मिसमात हीर नूनारी चयो त कामरेड सिंगार नूनारी खे अवाम दोस्त, मज़दूर दोस्त ऐं वतन दोस्त किरदार निभाइण जी ॾोह में खेसि खंभे गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंगार नूनारी सदाईं समाजी कमनि में अॻु भरो रहियो आहे। सिंध दुश्मन मंसूबे बहिरिया टाउन ऐं DH सिटी जहिड़नि अवाम दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ अॻु भरो रहण जे ॾोह में सिंगार खे खंभे गिरफ़्तार कयो वियो आहे। अॻवाननि चयो त असांजी जिदोजहद सिंगार नूनारी जी आज़ादी ताईं जारी रहंदी। उन मौक़े ते अॻवाननि वाज़े कयो त प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन पारां सुभाणे वारो ऐलानियल एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वेंदो।